हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ सबक़ सिंधी बालिग़ान लाइ तैयार कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर लिखण पढ़ण नथा ॼाणनि, या जेके देवनागरी या गुजराती ख़त में त लिखी पढ़ी ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखी पढ़ी नथा ॼाणनि। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हीउ सिलसिले जो 19हों सबक़ आहे जंहिंमें पाण सिंधी अलिफ बे जे 23 अखर सां मानूस थींदासीं। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभु अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 23 अखर ढाल सां मानूस थींदासीं जेको ढ जो आवाज़ ॾींदो आहे। ढाल जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं दाल जो अखर लिखबो आहे, पर इन जे हेठां 2 टुॿिका लॻाइबा आहिनि। सिंधी अलिफ बे जो 20हों अखर धाल बि ढाल वांगुरु ई लिखबो आहे, पर उन में 2 नुक़्ता दाल जे मथां लॻाइबा आहिनि, जॾहिं त ढाल जे अखर में 2 नुक़्ता हेठि लॻाइबा आहिनि। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ढ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। ढाल जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ढ जो आवाज़ लिखबो आहे। ढाल ज़बर ढ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ढ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढगो, ढक, ढल, ढ। ढाल जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ढ जो आवाज़ लिखबो आहे। ढाल ज़ेर ढ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ढ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढिग, ढिरको, ढिक। ढाल जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ढ जो आवाज़ लिखबो आहे। ढाल पेश ढ। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ढ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढक, ढटो,
ढुरको। ढाल जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए ढा जो आवाज़ लिखबो आहे। ढाल अलिफ ढा। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढा जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ढा जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढाका, ढाल, ढावल। ढाल जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए ढो जो आवाज़ लिखबो आहे। ढाल वाव ढो। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ढो जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढोल, ढोर। हाणे पाण ढो जे आवाज़ ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾाढो, वाढो, कुंढो, चेढो। ढाल जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए ढे जो आवाज़ लिखबो आहे। ढाल ये ढे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ढे जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढे जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढेर, ढेरो, ढेरी, ढेक। ढाल ज़ेर ढ जे पुठियां ये जो अखर लॻाए ढी जो आवाज़ लिखबो आहे। ढाल ज़ेर ये ढी। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढी जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ढी जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढी जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढीक, ढीमे, ढीमे। ढाल ज़बर ढ जे पुठियां नून जो अखर लॻाए ढ जो आवाज़ लिखबो आहे। ढाल ज़बर नून ढ। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ढ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ढ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ढ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ढंढ, ढंढोरो, ढंग, ढंगर। हाणे पाण ढाल जे अखर सां शुरू थींदड़ के ॿिया लफ़्ज़ सिखंदासीं। ढूंग, ढोंग, ढूंगो,
इन सां ई इहो सबक़ु पुॼाणीअ ते पहुतो। मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिंधी साइंस चैनल।